बहराम मां मोहम्मद सादिक जी ख़बर मूजिब मेरो ख़ान में JUI पारां अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी। मेरो ख़ान JUI अॻवान हाफ़िज़ मौलाना मुजीबुर रहमान तुनियो, तालिब हुसैन सूमरो ऐं ॿियनि जी अॻवाणी में अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ हिकु वॾी रैली कढी वई। रैली भुट्टो पेट्रोल पंप खां शुरू थी मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे अर्ज़ी भुट्टो चौक ते पहुती। अॻवाननि ईरान जी क़यादत खे निशानो बनाइण ऐं स्कूल ते हमलनि जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई। मुसलमाननि खे फ़िरक़ेबंदी ख़तमु करे मुतहद थियण जो सॾु ॾिनो वियो। एहतजाज जे आख़िर में अमरीकी ऐं इसराइली सरबराहनि जा पुतला साड़िया विया। नाज़रीन, मेरो ख़ान में JUI पारां अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई।